दोस्तों हींअर असीं मौजूद आहियूं तारीख़ी इलाइक़े बहमपुर में, जिथे शाह लतीफ़ जी मस्जिद मौजूद आहे। अचो त तव्हांखे उते वठी हलूं ऐं ॾिसूं त हींअर मस्जिद जी पोज़ीशन छा आहे। मस्जिद जे बिल्कुलु साम्हूं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल UC मूसा खटियाण बि मौजूदु आहे ऐं इन जे साम्हूं ओलह तरफ़ मस्जिद मौजूदु आहे। मस्जिद तक़रीबन जेको आहे रोड जी सतह खां तक़रीबन जेको आहे सो 30 फुट खनि मथे आहे। अचो त हलूं ऐं ॾिसूं। वॾो कंडीअ जो वण बि हिते मौजूदु आहे ऐं हिकिड़ी तुरबत बि हेठि हिते मौजूदु आहे, जेका 1976